अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 21 डिसंबर ट्यूसडे। टाइम थियो आहे 11:30। देरि सां मां इन लाइ थी व्लॉग शुरू कयां छो त सुबुह खां मां सिलाई पई कयां, रिलीअ जो कुझु कमु कयुमि, सोचियमि त उहो थोरो वधे कुझु त मां तव्हां सां शेयर कयां। सो उहो कंदी रहियमि। 11 बजे लाइट हली वई ऐं मां जेको आहे काफ़ी सारियूं डाउनलोड करे रखियूं वीडियोज़ मूंखे ॾिसणियूं, उहे मां डाउनलोड थियल वीडियोज़ ॾिसियूं ऐं 11:30 बजे हाणे मां ॿाहिरि निकिरी आयमि त मूं चयो भला व्लॉग जी इब्तिदा करे वठां ऐं थोरो टाइम मां पंहिंजे हिननि प्लांट्स सां बि स्पेंड कयां। सो बहरहाल हे मुंहिंजा गुल त कोन्हनि, ॿूटा आहिनि, ख़ुशि लॻा पिया आहिनि हिते। इन्हनि खे ॾिसी ॾिसी मां बि ख़ुशि आहियां। कल्ह मां हिननि खे इलाही सारो पाणी ॾिनो आहे त अञा ताईं हिननि जी मिटी आली आहे, वरी हिकु ॿ ॾींहं कोन ॾींदमि हिननि खे पाणी। सो सुबुह सुबुह सां हीअ सफ़ाई करे वई आहे त हिननि खे हटाए वई आहे। हे बि वीचारा पुराणा थियण लॻा आहिनि, हितां कुझु भॼन बि अथा, क्रैक पइजी विया अथनि, पर मूंखे मसइलो न आहे। ख़राबु थी वेंदा त मां वरी हिननि जी रिपेयर करे वठंदमि। ऐं हे बि सियारे जे करे मुंहिंजो ॾाढ़ूं बि जेको आहे सॼो उजड़ो पियो आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे मौसमनि जा रंग आहिनि जेके लाज़मी ईंदा वेंदा। हे पाम जंहिंजा पन मां हमेशह कटे गोल करे छॾींदी आहियां, न त एॾा वॾा आहिनि जो अधु हितां जो स्पेस इहे विलारे छॾींदा आहिनि। त फ़िलहालु ज़रे घटि ॼण त ख़िज़ा आयल आहे, ॿाहिरि कोन्हे। जेको बि आहे हे त बिल्कुलु ई सड़ी ख़तमु थी वियो आहे। हे बि एॾो कोई वधे नथो, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सियारे खां पोइ जीअं बहार जी मौसम शुरू थींदी त इन्हनि सभिनीनि ते वरी रौनक अची वेंदी। सो काफ़ी सारो रिलीज़ जो कमु कयमि ऐं फाइनली हाणे मां ॿाहिरि अची वियमि। अंदरि वञी हाणे किचन जो कुझु कमु कयां थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते त हाणे ईअं ॻाल्हियूं करे ऐं साॻा सीन ॾेखारे कमु नथो थी सघे। मूंखे मुंहिंजा पंहिंजा बि कुझु टारगेट्स आहिनि जेके मूंखे कंप्लीट करणा आहिनि ज़रूरु। त हाणे हलूं था त जीअं मां पंहिंजो कमु करे सघां। किचन जो थां अंदरि कंदमि, कुझु खाधे जी तयारी कंदमि, छो त इहो त कमु करे सघिजे थो। हाणे सिलाई कोन थी थिए। हा, ॿी ॻाल्हि त कल्ह शाम खां इंटरनेट बंदि आहे। हिन महिल 11:30 बजे ताईं कल्ह वारो व्लॉग मां अपलोड कोन कयो आहे छो त इंटरनेट कोन्हे। हाणे कंप्लेन बि कई त हाणे लाइट हली वई आहे त फ़िलहालु वरी इहो वेट करिणो पवंदो जेसि ताईं लाइट अचे। पोइ असां ॾिसूं था त लाइट अचण खां पोइ इंटरनेट सही थिए थो या नथो थिए। सो हाणे किचन जो कुझु कमु कयां। सो हिते थांव मां कुझु ईअं फैलाए वई हुअमि ऐं हे चिकन मां कढी रखियो सुबुह, छो त सुराण जे लाइ जेका बि यखनी ठहे पई त उनजी बूटियूं मां हिन दॿे में विझंदी पई वञा, त उहे काफ़ी सारियूं जमा थी वयूं आहिनि। चिकन जलफ्रेज़ी ठाहींदमि मां लंच में ऐं उनजो इहो ई आहे त उनमें बॉयल चिकन खपंदो आहे, तंहिंजे करे उहो हिन में कमु अची वेंदो। इहे सॼा थांव हाणे अंदरि कयां ऐं पोइ थोरी लंच जी तयारी कयां। बोर्ड पचे थो, हुनखे दम ॾिनो ऐं मुंहिंजा हे 2 स्लाइस हिते टोस्ट था थियनि, जेका मूंखे बुख लॻी आहे हाणे त मां इहे खाई वठंदमि। लाइट अञा कोन आई आहे, सो बहरहाल मुंहिंजो कम जो सिलसिलो जारी आहे। 3 वॼी कुझु मिंट थिया आहिनि ऐं हाणे लाइट आई आहे। 11 बजे जी वेल ऐं यकीन कयो त मुंहिंजो दिमाग़ु हीअं तपिजल आहे, सफ़ा दिमाग़ु ईअं मुंहिंजो बॉइल थो थिए ॼण। मां सुराण खे चयमि हल त थोरो मंगल बाज़ार जो चकर हणी अचूं। हालांकि मुंहिंजो वञण जो कोई इरादो न हो, पर मूंखे चैरिटी जो वठिणो आहे कुझु सामान उहो ई बि, उहो थोरो पोइ वठां त उनखां बहितर हाणे ई वठी थी अचां, छो त हाणे लाइट अची वई आहे त मूंखां कमु कोन थींदो बिल्कुलु बि। ऐं हितां हिकिड़ो मुंहिंजो टोकरो ग़ाइबु थी वियो। सो ॾिठमि त होॾे परे हुन पासे अॻियां किथे किरियो पियो हो, ॿारनि शायदि पटे छॾियो त मां खणी उहो अंदरि रखियो आहे। 2-3 ॾींहंनि खां अंदरि ई पियो आहे, अञा ताईं मां उनखे वापसि हयो न आहे। और उनजो कुझु प्रॉपर बंदोबस्तु कयां त पोइ उनखे मां इनशाला हणंदमि। सो वेट थी कयां मां सुराण जो। गाॾी अलाए कंहिंजी आहिनि असांजे घर जे अॻियां बीठी आहे 2-3 ॾींहंनि खां। सो हीअ आहे मुंहिंजो प्यारो घरु। तव्हांखे परे जो लुक ॾेखारियां घर जो। ही घरु आहे मुंहिंजो, ही मथे ताईं। हे प्लांट्स हिते पहिरियों खां लॻल हुआ ऐं निम जॾहिं मां आई हुअमि त हिते 1 फुट जी निम लॻल हुई आहे। इहा निम 1 फुट ई सफ़ा सन्हड़ी धागे जहिड़ी, त मां इन जी हिफ़ाज़त कई, हिनखे पालियो ऐं संभालियो त हाणे अॼु माशाल्लाह हीअ निम आहे मुंहिंजी। ऐं ॿी वारी निम हीअ निम, 3 वारी घर जे अंदरि वधे थी आस्ते आस्ते। सो मां वेट थी कयां सुराण जो जेसिताईं उहा निकिरे त मां सोचियो थोरी कचहरी बि करे वठां, थोरो भड़ास कढी वठां पंहिंजी ॻाल्हाए वेज़ार करे छॾियो अथऊं। ऐं हाणे बि लाइट आई आहे त इंटरनेट न आयो आहे, त हिन महिल 2:15 जे लॻभॻि टाइम आहे
त अञा ताईं मुंहिंजो कल्ह वारो व्लॉग अपलोड नाहे थियल, छो त इंटरनेट आहे ई कोन। कंप्लेन कराई त लाइट हली वई, हाणे लाइट आई आहे त वरी इंटरनेट कोन्हे, असां ॿाहिरि त वञूं बेज़ार थी करे थोड़ी देरि जे लाइ मूड चेंज करण लाइ। असां 1.5 कलाक में मोटी आयासीं मंगल बाज़ार मां, ऐं अचण सां 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी आहे ऐं घर आया आहियूं त वरी लाइट कोन्हे। सो शॉपिंग मज़े मज़े जी कई आहे। इलाही फ्रूट्स वठंदा आहियूं, जीअं हमेशह भाॼी कोन वरिती आहे, भाॼी में मां सिर्फ़ु मटर वरिता आहिनि ऐं कुझु हुन छोकिरीअ जे लाइ चैरिटी जो सामान वरितो आहे, कुझु मूंखे वाह जो लशपश शयूं नज़र आयूं, मिली वियूं, उहे वरितियूं आहिनि। ऐं हिते बि कुझु शॉपिंग पई आहे, पर हाणे इहे सभु जॾहिं लाइट ईंदी त पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। हिन महिल बिल्कुलु मां यकीन कयो जान खां बेज़ार वेठी आहियां, एॾी तंग थी थियां जंहिंजी हद न आहे। सॼे ॾींहं में कुझु प्रॉपर कम न थिया, ॿिया घणा ई थी विया पर टारगेट पूरा न थिया। सो हाणे रेस्ट कंदासीं। 6:15 बजे लाइट आई आहे, असांजी नमाज़ पढ़ी वरितीसीं ऐं हिते सुराण फ्रूट सॼा जेके फ्रिज में रखण जा फ्रिज में रखिया अथई, ऐं हिते ॾाढो पई छिले त नमाज़ जो टाइम थियो त अध में हली वई, बाक़ी फ्रिज में आहे। ऐं उनखां अलावा जेका असां कईसीं शॉपिंग, उहा तव्हांखे ॾेखारियां थी। ॾाढो बेमज़ा ॾींहुं गुज़रियो ऐं शॉपिंग करे बि जेको असां इंजॉय करे आयासीं, घर आयासीं, लाइट बंदि ई सॼी कसर असां खां निकिरी वई। सो सभिनी खां पहिरियों त हे ॾिसो आलीशान इलाही वॾो फ्रेम, हे मूंखे 300 जो मिलियो। सो ख़बर न आहे हिन में ईअं सना चुग आहिनि, टुंग आहिनि, अलाए छो अथसि, इहे त हाणे मूंखे पोइ ई ॾिसणा पवंदा। ऐं मां हिन खे पाण ई पॉलिश कंदमि। वार्निश आहे मूं वटि, पॉलिश बि आहे फर्नीचर जी, त सभु जेको आहे उहो सही थी वेंदो। उनखां अलावा ॿी शयूं आहिनि। ऐं अॼु सुराण जी नज़र पई, असां वञूं त थांव वठणु पिया, त यकीन कयो मूंखे कुझु थांव पंहिंजे ॻोठ वारे घर लाइ बि वठिणा हुया, मां न वरिता ऐं मां ही फ्रेम्स वठी अची वियमि। हीअ ॾिसो, हीअ कैनवस ते आहे ठहियलु, वाह जी शइ आहे, ठीकु आहे। उनखां सवाइ हीअ ॿियो हिकिड़ो कैनवस जो, ऐं हे ॿई फ्रेम्स मिलिया मूंखे 150 जा ॿई। ऐं हिन जा जीअं कलर्स थोरा लाइट आहिनि त मां हिन खे पाण बि पेंट करे ऐं ठाहे थी सघां। ऐं हीअ हिकिड़ी ज़बरदस्त ट्रे मिली मूंखे 100 रुपए जी। फिटल ऐं बदरंग इन सां मूंखे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे, छो त मूंखे इहे शयूं खपंदियूं इन लाइ त जीअं मां हिननि खे वराए पाण रिफ्रेश कयां ऐं इन्हनि खे कुझु न कुझु ठाहियां। प्लस नंढा वॾा इलाही सारा फ्रेम्स, कोई 150 जो 200 जो, ही टाइनी वारा नंढड़ा 2, इहे मां हिन खां 50-50 ईच वरिता। फ्रेम ॾाढा हुया उन्हनि जा, पर शीशा भॻल हुया, त हाणे भॻल शीशा वठां त पोइ उन्हनि जो मां छा कयां, त मां उहे न वरिता। ऐं उनखां अलावा हिन में बि कुझु शयूं आहिनि। हिकिड़ो हे डोर हैंगर आहे दरवाज़े जे पोयां टंगण जे लाइ, ऐं थैली खोलियां थी। हे ॾाढा मज़े जा क्यूट ग्लास आहिनि, हे बि सुराण डिस्कवर कया अथई त हे वठो, त मां हे पंहिंजे लव बॉक्स लाइ वरिता आहिनि। 6 ग्लास वरिता आहिनि, थी सघे थो 4 मां उन में विझां, 2 घर में रखां हादिया ऐं राजिया जे लाइ, त इहो बि पॉसिबल आहे। ऐं हीअ वरितमि 3 जेके बि टर्नर, चमचा, पटा देॻड़ियुनि जे लाइ, उन छोकिरीअ जे लाइ, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा बि हिन में कुझु हुयो शायदि, न कोन्हे। ऐं ॿियो हीअ आहिनि हिन में देॻड़ियूं, 3 देॻड़ियुनि जो सेट आहे जेको चैरिटी जो, इहे इन्हनि जा हुया कपगीर वग़ैरह इन सां गॾु। ऐं हिन में बि कुझु आहे, हे बि उन छोकिरीअ जे ॾाजे लाइ वरितो आहे, फ्राइंग पैन। हे वरितो बॉक्स, ॾाढो पियो वणे, 150 जो इहो मिलियो। ऐं हे सुराण वरितो 200 जो, अहिड़ो पहिरियों बि अथसि, ऐं हे नंढो आहे पर उहो साइज़ में, हे थोरो वॾो आहे त इहो हिनखे कुकिंग जे लाइ पंहिंजो खपे पियो। प्लस हिन में मां कुझु 2 हे प्लांट्स वरिता आहिनि। ऐं उनखां सवाइ हा ही शेल्स जी हिकिड़ी मूंखे पूरी पोटली मिली 150 में, थोरा वॾा आहिनि, बाक़ी घणा नंढा आहिनि, त मूंखे नंढा घणा पिया खपनि डेकोरेशन जे करे। सो इहो मुंहिंजो अॼु जो सामान आहे। ऐं हे मटर आहिनि, पीस वरिता 1 किलो, सावा मिर्च बि आहिनि हिन में, बसि भाॼीअ में कुल पीस ऐं सावा मिर्च वरिता, बाक़ी इहे काट कबाड़ जेके मुंहिंजी पसंदि जा। ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां बे इंतिहा। बसि उन छोकिरी जी शादीअ लाइ देॻड़ियुनि जो सेट, फ्राइंग पैन ऐं हे 2-3 हिन जूं शयूं वरितियूंसीं। बाक़ी ग्लास त मूंखे एॾा था वणनि जंहिंजी हद न आहे। हा, हिन में चमचा बि हुया, मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो सेट मां 6 चमचनि जो बि वरितो। हा, हे 6 चमचा, हे बि मां लव बॉक्स जे लाइ वरिता आहिनि, ठीकु आहे। सो बहरहाल उहे बि उन में बि मूंखे कुझु न कुझु त विझणो ई आहे, त हे ग्लास ऐं चमचा मां उन में विझंदमि। सो इहा हुई असांजी अॼु जी शॉपिंग। ॾाढो बसि बेज़ार ऐं बोरिंग ॾींहुं गुज़रियो आहे,
ऐं कम बि थिया न बि थिया, बहरहाल इहो ई ज़िंदगीअ जो हिसो आहे। सो हाणे हिननि शयुनि खे हणंदासीं ठिकाणे ते, डिफरेंट जाइनि ते। फ्रेम्स मां लाइ वरिता आहिनि, जो मां तव्हांखे रिसेंटली ॾेखारियो हिकिड़ो हरण वारो एप्लीक, जेको 1 पीस एप्लीक हुयो, उन जे लाइ मां हे फ्रेम वठी आई आहियां। ॾिसां थी हिन में आयो या हिन में आयो, ॿिन्ही मज़े में पूरो आयो। ऐं हिकिड़ो पीस मां तव्हांखे ॾेखारियो जेको मुंहिंजो पेंटेड पीस हुयो, जंहिं ते मूंखे प्राइज़ मिलियो फस्ट, त हिकिड़ो उहो इन में हिकिड़े में उहो बि विझंदमि। सो बहरहाल आस्ते आस्ते ही कम पिया थींदा। ऐं हे आहे मुंहिंजे सिलाई जी टेबल जो सीन। इहो 11 बजे मां हर्ष ईअं हिते छॾी त उहा अञा ताईं ईअं ई हिते ई पई आहे। हे पीसिस मुंहिंजा ठहनि था। हिकिड़ो जेको आहे स्क्वायर ही ठहंदो, जंहिंखे मां इहे सन्हनि पटियुनि जो यूज़ कयो आहे। ॿिए में बि सन्हियूं पटियूं लॻंदियूं वाइट, ऐं इन सां गॾु हिकिड़ो ॿियो पीस लॻंदो ॿिए डिज़ाइन जो, उहो अञा न ठाहिया आहिनि मां। त हीअ सिर्फ़ु अञा ठाहियां पई, इरादो त अॼु में वॾो हो मुंहिंजो टारगेट पूरो करण जो, पर बहरहाल सभु हीअं अध में ई रुली विया। सो इहो इते ई मशीन अध में, कपिड़ा फाथल, कटिंग्स जीअं मां छॾियो आहे सुबुह 11 बजे लाइट वई आहे, उन महिल खां इहो ईअं ई आहे। सो बहरहाल थींदो रहंदो आहे, ज़रूरी न आहे त असांजे उन सां प्लैनिंग सां कम थियनि। सो ही अञा ठहिया पिया आहिनि पीसिस, इन्हनि सभिनी खे पटियूं हणियूं आहिनि ऐं काउंट मां न कया आहिनि, छो त कुझु ठाहे ॻंढे ॾिसंदमि पोइ काउंट कंदमि त टोटल घणा था लॻनि। सो इहो हुयो मुंहिंजी अॼु जी कारकर्दगी। रिलीअ जो इहो कंप्लीट डिज़ाइन कोन्हे, हे हिकिड़ो स्क्वायर आहे, ॿिया स्क्वायर्स अञा ॿिए डिज़ाइन में ठहंदा। टाइम थिया राति जा 10। अॼु असां हिकिड़ो बोरिंग ऐं हिकिड़ो बेज़ार कंदड़ ॾींहुं गुज़ारियोसीं। ऐं हिन महिल हाणे मां निमाज़ पढ़ंदमि ऐं सुम्ही पवंदमि। विच में लाइट वरी हली वई, सुराणे मां वेही 2-3 गेम्स खेॾियूंसीं, लूडो, बसि टाइम पास करण लाइ ऐं थोरो मूड चेंज करण लाइ। पर बसि अॼु असां इंतिहाई बेज़ार आहियूं। सो हिन महिल मुंहिंजो कल्ह वारो व्लॉग राति 10 बजे अपलोड थी रहियो आहे। जीअं ई उहो अपलोड थी वेंदो त वरी लेट नाइट मां इनशाला पूरी कोशिशि कंदमि त अॼु वारो जेको व्लॉग आहे उहो बि मां तव्हां सां शेयर कयां। सो बसि इहो हाल अहिवाल आहे। अजीब हिकिड़ो डिस्टर्ब ॾींहुं रहियो असांजो, तंहिंजे करे शायदि हिन व्लॉग में बि तव्हांखे कुझु डिस्टर्बेंस फील थींदी हुजे। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं अथव, इलाही सारो प्यार। ऐं अॼु जो व्लॉग जेको आहे मां हिते वाइंड अप थी कयां। उमेदु इहा ई आहे त सुभाणे वारो ॾींहुं चङो गुज़रंदो, अलाह कंदो। ऐं बसि जेको कुझु हुयो मां तव्हां सां शेयर कयो। ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।